ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते पाकिस्तान पहुतल। ईरानी सदर जे लाहौर जो दौरो मुकमल करण बाद इस्लामाबाद आमद ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ, नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार ॿियनि संदसि आजियां कई। खेसि 21 तोपनि जी सलामी बि ॾिनी वई। उन खां ईरानी सदर लाहौर में अल्लामा इक़बाल जी मज़ार ते हाज़िरी भरे फातिहा पढ़ी। नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ सां मुलाक़ातूं कयूं। ईरानी सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, स्पीकर क़ौमी असेंबली ऐं सेनेट चेयरमैन सां बि मुलाक़ातूं कंदो। मुलाक़ातुनि में ॿितरफ़नि लाॻापनि ऐं ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हियूं थींदियूं। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान जो चवणु आहे त पाकिस्तान जे दौरे जो मक़सदु वापार इक़्तिसादी लाॻापनि खे हथी वठाइणु आहे। मुलाक़ातुनि में सरहदी सलामती, इलाक़ाई अमन बाबति ॻाल्हि ॿोल कई वेंदी। मसूद पज़ेश्कियान जो ईरानी सदर जी हैसियत में पाकिस्तान जो पहिरियों सरकारी दौरो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो मुल्क में गैर क़ानूनी तौर रहंदड़ अफ़गानी समेत परॾेही शहरियुनि खे मुल्क बदर करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ारत समूरनि ज़िलनि जी इंतिज़ामिया, पुलिस ऐं जेल खाते खे गैर क़ानूनी तौर रहंदड़ परॾेही शहरियुनि खे गिरफ़्तार करे मुल्क बदर करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। अंडर ट्रायल अफ़गान शहरियुनि खे मुल्क मां निकाली ॾियण लाइ फॉरन एक्ट जो कलम 14 भी लागू थींदो। वफ़ाक़ी घरू वज़ारत जो चवणु आहे त प्रूफ ऑफ रजिस्ट्रेशन कार्ड जो मुदो 30 जून ते ख़त्म थी चुको आहे, जंहिं बाद POR कार्ड रखंदड़नि जो पाकिस्तान में रहणु गैर क़ानूनी आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो मुल्तान शामिल जो दौरो क़ौमी इतिहाद ऐं सिविल मिलिट्री हमाहंगी ते ज़ोर। क़ौमी ख़ुदमुख्तियारी इलाक़ाई सालमे जे तहफ़्फ़ुज़ अज़म जो इज़हार। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर खे मुल्तान शामिल जे दौरे दौरान फॉर्मेशन जी ऑपरेशनल तयारियुनि ऐं तरबियती सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। ISPR मौजूदु पाक फ़ौज में जदीद Z-10 अटैक हेलीकॉप्टर बि शामिल कयो वियो आहे। हीउ हेलीकॉप्टर हर मौसम में राति जे वक़्तु बि दुरुस्त निशानो लॻाइण जी सलाहियत रखे थो। आर्मी एविएशन में जदीद निज़ाम जी शमूलियत अहम संग मेल करार। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर हथियारनि जी हिकमत अमली जी कामयाब मुज़ाहिरे खे साराहियो। मीडिया के केतिरा ई चैलेंजिस आहिनि। साफ़ पत करण जहाद खां घटि नाहे। सच ॻाल्हाइण जी गली क़ीमत अदा करणी पवंदी आहे। जॾहिं बि मीडिया ते पाबंदी लॻी, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साफ़ सां गॾु रही। सदर आसिफ ज़रदारी साफ़ लाइ मनसूबा शुरू कया। सदर आसिफ अली ज़रदारी जो बिना सबब मीडिया ट्रायल कयो वियो। अवाम कूड़ी ऐं ग़लति ख़बर खे अॻिते न वधाए। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो कराची में तक़रीर खे ख़िताब। चयाईं PP कंहिंखां बि बदिलो नाहे वरितो। PP ख़िलाफ़ मीडिया ते कूड़ी वाविला कई वई। सिंध जूं अस्पतालूं सभिनी लाइ मुफ़्त आहिनि। दुनिया जे ॿियनि मुल्कनि मां माण्हू इलाज लाइ सिंध अचनि था। सिंध हुकूमत 93,000 नौकरियूं ॾिनियूं आहिनि। दुनिया जे सभ खां वॾे घर ठाहिण वारे मनसूबे ते अमल जारी आहे। अवाम खे बुनियादी सहूलियतूं ॾियण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। ट्रांसपोर्ट ऐं सिहत जे शोबे ते ख़ासि ध्यानु ॾिनो पियो वञे। बानी PTI जी भेण अलीमा ख़ान हिकु भेरो ॿीहर मिसाल यूसुफ़ज़ई जे सेनेटर बणिजण ते नापसंदीदगी जो इज़हार करे छॾियो। मिसाल यूसुफ़ज़ई जे सेनेटर चूंडजण जे सवाल जे जवाब में अलीमा ख़ान चयो त हू मिसाल यूसुफ़ज़ई जड़नि ते पंहिंजो वक़्तु ज़ाया करणु नथी चाहे। सेनेटरशिप जो फ़ैसिलो इंसाफ़ ऐं मेरिट ते थियणु घुरिजे हा ऐं मिसाल खां वधीक ॿिया माण्हू मेरिट ते पूरो लहंदा हुआ। PTI जे एहतिजाजी तहरीक जे हवाले सां अलीमा ख़ान चयो त तहरीक बानी PTI जे ॿारनि सां मंसूब नाहे। एहतिजाजी तहरीक बानी जी आज़ादी ताईं हलणी आहे। असां तहरीक जो हिसो ज़रूरु बणिजंदासीं। असांखे गिरफ़्तार करिणो आहे त करे वठनि। बानी खां पुछियो वियो त छा अव्हां जा ॿार पाकिस्तान अची रहिया आहिनि त बानी चयो त तहरीक हलाइण लाइ ॿारनि जो पीउ काफ़ी आहे। बानी पंहिंजे ॿारनि खे पाकिस्तान अचण खां नाहे रोकियो, उहो कूड़ आहे। लाहौर खां रावलपिंडी वेंदड़ इस्लामाबाद एक्सप्रेस जूं 6 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। 48 मुसाफ़िर ज़ख़्मी। रेलवे अख़्तियारियुनि जो चवणु आहे त ट्रैक जी बहाली में कुझु कलाक लॻी सघनि था। ट्रेन हादसे जो ज्वाइंट सर्टिफिकेट जारी। रेलवे अमलदारनि मौजूदु पटड़ियुनि जी हालत ख़राब हुजण सबबि हादसो पेश आयो। रेलवे खाते जे तर्जुमान मौजूदु इस्लामाबाद एक्सप्रेस सां हादसे बाद समूरनि मुसाफ़िरनि खे बसुनि में
सवार करे मंज़िल तरफ़ रवानो कयो वियो ऐं रेलवे खाते तरफ़ां समूरनि मुसाफ़िरनि खे खाधो बि फ़राहम कयो वियो। रावलपिंडी लाहौर लाइ मुसाफ़िर ट्रेनुनि जो रूट आर्ज़ी तौर तब्दील। मुल्क के गादी वारे शहर इस्लामाबाद समेत पंजाब, खैबर पख्तूनख्वा, आज़ाद कश्मीर और गिलगित बल्तिस्तान के मुख्तलिफ़ इलाक़नि में ज़िलज़िले जा लोॾा लाहौर, रावलपिंडी, गुजरांवाला, हरीपुर, पिशावर, एबटाबाद, चारसदा, कर्क, सवात, मंगोरा और हज़ारा डिवीज़न में ज़िलज़िले सबब माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। गिलगित बल्तिस्तान के मुख्तलिफ़ इलाक़नि समेत आज़ाद कश्मीर के इलाक़नि हेठियांवाला, झेलम वैली और चनारे में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। ज़िलज़िले की शिदत 5.4 और ऊनाही 114 किलोमीटर रिकॉर्ड। आसफा भुट्टो ज़रदारी 60 मेल में नियाणी की तालीम लाइ बेनज़ीर डिस्ट्रिक्ट स्कूल जी पीउ जो पत्थर रखी छॾियो। सिंध की सेहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेटू हो बि ख़ातून अवल सां गॾु हुई। आसफा भुट्टो बोर मुतासिर औरतुनि में घरनि जे मालिकाणनि हक़नि वारनि काग़ज़नि खे तक़सीम कयो। आसफा भुट्टो ज़रदारी जो चवणो त सिंध में 21 लख घर ठाहिण वारी स्कीम पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तारीख़ी कमु आहे। शिदातकोट भरिसां पुराणे तकरार तां धार वाक़िअनि में 4 ॼणा मारिजी विया। जागीर वारे इलाइक़े में चांडिया बिरादरी जी 2 धुरियुनि में हलंदड़ तकरार ॿीहर भड़की पियो। फायरिंग में नूरुल्ला चांडियो ऐं गुलाम मुस्तफ़ा चांडियो क़त्ल थी विया। ॻोठ गुजो भरिसां हथियारबंदनि फायरिंग करे ॻोठ सिद्दीक़ ख़ास केली वासे निसार ख़ास केली ऐं हसन सुमरो खे क़त्ल कयो। पुलिस मूजिबि वाक़िआ पुराणे तकरार तां पेश आया, जांच जारी आहे। सखर में प्रोफेसर डॉक्टर कृपाल दास की गाड़ी मथां फायरिंग टेक्नीशियन मारिजी वियो। सखर के एयरपोर्ट थाने की हद में वाक़िओ पेश आयो। पुलिस मूजिबि डॉक्टर कृपाल दास सखर खां खैरपुर वञी रहियो हो त सखर बिरादर हथियारबंदनि गाड़ी मथां हमलो करे फायरिंग करे ॾिनी। डॉक्टर कृपाल मौजज़ाने तौर महफ़ूज़ रहियो। टेक्नीशियन वज़ीर अली मारिजी वियो। कराची में नाले वारे वकील ख्वाजा शमसुल इस्लाम के कत्ल जो केस दाख़िल। FIR में इमरान आफरीदी समेत 7 जवाबदार नामज़द। दहशतगर्दी, कत्ल ऐं ॿिया संगीन नोयत जा कलम लागू। SSP क्यामाड़ी की सरबराही में जांच कमेटी क़ाइम। ख्वाजा शमसुल इस्लाम के कत्ल ख़िलाफ़ सिटी कोर्ट मलीर ऐं दादू में वकीलनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा। नवां जोतई वेझो हथियारबंदनि जो घर ते हमलो, घर धणी क़त्ल, 1 ॼणो ज़ख़्मी। ॻोठ फ़कीर अली खोसे में हथियारबंदनि घर ते हमलो कयो। फायरिंग में घर धणी मोहम्मद अली खोसो मारिजी वियो। संदसि पुटु मुख़्तियार अली खोसो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। वारसनि जो चवणु आहे त घर ते हमलो करे ज़ुल्म कयो वियो आहे। जांच करे इंसाफ़ कयो वञे। वापडा जी इम्कानी निजकारी खिलाफ मुलाजिम सरापा एहतजाज। हैदराबाद, नवाबशाह, दादूमर, कोट में वापडा मुलाजमन की कमछद हड़ताल एहतजाज। चंदे मोहम्मद खान, मटियारी, सामारो, रानीपुर में वापडा मुलाजमन जो एहतजाज। मुलाजमन जो चवणु आहे त वापडा की निजकारी क़बूल न कई वेंदी। मुलाजमन जूं पघारूं वधाइण ऐं सन कोटा ते अमल समेत समूरा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि।